बदन कारो चोलो वार भी खुलियल कुलन ते गल खबे ते ठहल आतिर लाली लगल चपन ते 16,000 आहिन ॿिया पर लखन में ही हिकु आहे जाने मौला सुनो मुंहिंजो सिंध सजी जो नक आहे जाने मौला सुनो मुंहिंजो सिंध सजी जो नक आहे पूरो बदन कारो चोलो वार भी खुलियल कुलन ते गल खबे ते ठहल आतिर लाली लगल चपन ते 16,000 आहिन ॿिया पर लखन में ही हिकु आहे जाने मौला सुनो मुंहिंजो सिंध सजी जो नक आहे जाने मौला सुनो मुंहिंजो सिंध सजी जो नक आहे खबे ते ठहल आतिर लाली लगल चपन ते 16,000 आहिन ॿिया पर लखन में ही हिकु आहे जाने मौला सुनो मुंहिंजो सिंध सजी जो नक आहे जाने मौला सुनो मुंहिंजो सिंध सजी जो नक आहे सॉन्ग अपलोडर परवेज लगारी कोट रावत लगारी मोबाइल नंबर 0304 38 37 175। बदन कारो चोलो वार भी खुलियल खुलन ते गल खबे ते ठहल आतिर लाली लगल चपन ते 16,000 आहिन ॿिया पर लखन में ही हिकु आहे जाने मौला सुनो मुंहिंजो सिंध सजी जो नक आहे जाने मौला सुनो मुंहिंजो सिंध सजी जो नक आहे बदन कारो चोलो वार भी खुलियल खुलन ते गल